लहरू जिंदगी। प्लीज प्लीज वेहो, असांजो भली ॻाल्हि थी चुकी। I'm very sorry. Please be seated. मां वाकई अव्हांखे कोन सुञातो थी। असल में वो अव्हां लास्ट टाइम वारी मुलाक़ात जो रेफरेंस ॾेई मिलण लाइ चयो इन करे। माय मिस्टेक। असल में मां तव्हां सां ज़ाती बुनियाद ते मिलण पियो चाहियो, न कि एसपी तौर ते। जी हुकुम कयो, मां छा थी करे सघां अव्हांजे लाइ? कहिड़ी सपोर्ट घुरिजे मुंहिंजे तरफ़ां? कुछ ख़ासि न, बस सिर्फ़ एतिरी इंक्वायरी कयो त तव्हांजे नाले खे कोई ग़लति इस्तेमालु त नथो करे। मुंहिंजो मतिलबु आहे त सराब अली ख़ान खे को पंहिंजो माण्हू ई त चीट न पियो करे। मां अञा बि न सम्झी सघी आहियां, मां चवण छा था चाहियो? इस्माहीन, तव्हां मैनेजमेंट में ग्रेजुएट आहे, दुनिया घुमिया अथव ऐं माशाल्लाह काफ़ी समझदार ऐं पॉज़िटिव सोच रखण वारी आहे। ऐं असां पुलिस त हर कंहिं ते शक करे ई इंक्वायरी शुरू कंदा आहियूं। उहो बि न आहियूं ॾिसंदा त केरु केतिरो इज़तदार आहे या केरु केतिरो मोतबर आहे। असां जज़्बात ऐं कैफ़ियत खे पासे ते रखी पोइ ई मामले खे ॾिसंदा आहियूं। मां पुछण ई विसरी वियो, मां चांहि पींदो या कॉफ़ी? कुझु बि न, बसि तव्हांजी थोरी तवजो ऐं वक़्तु घुरिजे। जी ॿुधायो, छा था चवणु चाहियो मां? पॉलिटिक्स ऐं इंडस्ट्री में सराब अली ख़ान जो कुझु वॾो ई नालो आहे ऐं संदसि जो कंट्रीब्यूशन ॿिनि सेक्टर्स में अहमियत रखे ऐं हिकु डार्क पासो बि आहे जंहिं ते असांजी अख। मां सम्झसि कोन। इस्माहीन, तव्हां कूल माइंड थी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ऐं मूं वटि जेके सबूत आहिनि इन्हनि खे ॾिसो। मिस्टर एसएसपी, मूंखे लॻे थो त हाणे मूंखे वञणु घुरिजे। इहो ड्रामो मां अव्हांजो वधीक नथी थी सघां। ओ, अव्हांजे लाइ हीउ सभु ड्रामो आहे? ओके, मूं त इहो पियो चाहियो त तव्हांजो भरम न टुटे। हिते तव्हां पंहिंजे पीउ खे रोल मॉडल सम्झी अॻिते वधी रही आहियो। किथे तव्हां हुननि जी डार्क साइड ॾिसी करे टुटी न पओ। प्लीज़। जीअं तव्हां चाहियो।
दुश्मन के डोड़ा डोड़ा मारण में मज़ो आहे। ख़बर पवंदी त दाइम करीम छा आहे। आउं बि समुंड जो बादशाह आहियां, लेकिन ॿुधाईंदुसि त मूं में केतिरो पावर आहे। सभु मोहरा माराए बि राणी बचाईसि, पर राणी त पाण माराइण जो बंदोबस्तु करे वेठी। मां सम्झां थो त हाणे तुंहिंजी सिहत ऐं ज़हन फ्रेश हूंदा। अवां जो इहो रवैयो मूंखां बर्दाश्त नथो थिए। ईअं थो लॻे मां हज़ारनि माण्हू में अकेली बीठी आहियां। अवां इहो छो था कयो मूंसां? मूंखां अहिड़ी कहिड़ी ग़लती थी वई आहे जंहिंजी सज़ा मूंखे खामख़ा ॾियो था? ओ सज़ा? छा तोखे सज़ाउनि जी ख़बर बि आहे छा? पर बॉस, मां कयो छा आहे? सिर्फ उहा इल्तिजा कई अथमि, मूंखे हक़ीक़ी रिश्ते जो भरम ॾियो। यू आर हर्टिंग मी सर। मुझे लाइ तव्हां इहे लफ़्ज़ पिया इस्तेमालु कयो। छो त तूं हाणे दिलि जी दिलबरी न आहीं। तो दगा करे दाइम खे धकियो आहे। हू सभु कूड़ आहे, बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि मूं ते। मां वाके धोखो कीअं ॾेई सघंदसि? मां तो पंहिंजो साह तो ते कुर्बान कयो आहे। मुंहिंजे साह खे बि तो पंहिंजो साह सम्झी वरितो आहे, ईअं न? दाहिर प्लीज मुझे यकीन कयो, मां अहिड़ो कुछ भी ना है कयो। अव्हां खे ग़लत ख़बर मिली आहे। जेकॾहिं तूं सही आहीं ऐं जेका मुंहिंजे मोबाइल में वीडियो आहे सा ग़लति आहे, ये ना है जेको ॾेखारियो थो वञे। प्लीज मुझे यकीन कयो, प्लीज। मूंखे ख़बर ना आहे ये सभु छा आहे। मां अहिड़ो कुछ भी न कयो आहे दाइम, प्लीज बिलीव मी। मां ॼाणां थो इहो सभु तुंहिंजो ड्रामो आहे, मूंखे मारण जो। तूं पुलिस ऐं सोराब जी राइट हैंड सुल्तान सां मिलियल आहीं। मुंहिंजे मथां सोराब हावी थींदो पियो वञे। ये सभु कूड़ो ड्रामो आहे, कूड़ी रिकॉर्डिंग आहे। प्लीज प्लीज मुझे यकीन कयो, प्लीज। तूं जिते हुई न, मां तोखे उते बि माराए पियो सघियुसि, पर दिलि जे दुश्मन खे मां पाण मारियां, इहो मुंहिंजो पंहिंजो हुनुर आहे। मुझे यकीन कयो, मां दगा ना है कई। तो दगा न है कई, तो दगा न है कई। ॿिनि ॾींहंनि में तोखे सभु ख़बर पइजी वेंदी त तो कैसा दगा कई आहे, कैसा वफ़ाई कई आहे। ओ मुंहिंजे तोखे ख़बर पवंदी तूं मुंहिंजे नफ़रत जे समुंड में मां तोखे बिल्कुलु घुंचा ॾेई करे मारियुसि। ईअं न थियणु खपंदो हो। तमामु बुरो थियो आहे। हाणे सोराब ख़ान खे त यकीन थी वेंदो त उहा मुंहिंजी का कोताही न पर मुंहिंजी साज़िश हुई। पर केरु थी सघे थो जंहिं असांजे महिमान खे ईअं दीदा दिलेरी सां अगवा कयो आहे? को बि आहे, पर हिन जी मुकमल नज़र असां ते आहे। बसि उहो सम्झ में नथो अचे त हू केरु आहे। दाइम खे उहा ख़बर न आहे ऐं पुलिस ईअं अगवा करे माण्हू न खणंदी त पोइ केरु आहे हू जंहिं उहो कमु कयो आहे? जी जी बॉस जी, ॻाल्हि ॿुधो सर। सुल्तान तुंहिंजे लाइ इहो आख़िरी मौक़ो हुयो ऐं तोखे जेको करणो हुयो तूं उहो न कयो। तूं पंहिंजे पाण खे त मुंहिंजो सचो वफ़ादार साथी साबित करणु पियो चाहियो न। मां तुंहिंजो इहो ऐलान क़बूल थो कयां। हाणे ॾिसूं था सुल्तान त तूं पंहिंजे नाले जो भरम रखी सघीं थो या मुझे आॾो हार मुंहिंजी सूलीअ ते टंगंदे। सोराब अली खान, तूं यकीन कर
मां तोसां का बि दगा न कई आहे। ही कंहिंजी साज़िश आहे, तव्हां सम्झण जी कोशिश कयो। वधीक बकवास न कर सुल्तान। मां पंहिंजो महिमान कीअं न कीअं करे बाज़ियाब ज़रूर कराए वठंदुसि, पर तूं हाणे पंहिंजा आख़िरी ॾींहं ॻणणु शुरू कर। तो मुंहिंजी पुठीअ में का थयो आहे ऐं तूं पहिरियां बि करे चुको आहे। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी वठ सुल्तान, मां तोखे कंहिं बि हाल में माफ़ न कंदुसि ऐं न ई तोखे जीअरो छॾींदुसि। किथे रहिजी वियो आहीं अदा? ख़ैर त आहे, बाबा किथे आहे? बाबा लाउंज में आहे, अम्मा बि गॾु आहे। बस बाबा जी थोड़ी तबियत ख़राब थी वई आहे। पक बाबा कंहिंसां कावड़ियो हूंदो। पहिरीं ॻाल्हि थी पूरी ॿुधी वञ अदा। छा ॻाल्हि आहे? छा थियो आहे? पहिरियों इहो त ॿुधाए। असल में सुबुह जो मां ई अम्मा बाबा ते असांजो इहो ज़ोर आहे ते इहे चाचा सौराब वारनि जी मिल्कियतुनि खे वापसि करे मामले खे हिकु पासे कयो। बिल्कुलु ग़लति थियो आहे भेण। मामला ईअं हल न आहिनि थींदा। अवां पंहिंजे कुझु लमनि जी कावड़ खे बाबा जी सॼी ज़िंदगीअ जी कुर्बानियुनि खे ज़ाया था कयो। बसि असां बि कावड़ में हुयासीं ऐं बाबा ते घणो प्रेशर रखियो आहे। बाबा हाणे ठीकु आहे पर बिल्कुलु ख़ामोश आहे, कुझु बि नथो चवे। तूं ॻाल्हाईसि तंहिं करे तुंहिंजो इंतज़ारु पई कयां। चलो ठीकु आहे, मां ॾिसांसि। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो बाबा? बस बाबा कुछ न, वक्त जूं विथियूं वधी वयूं आहिनि, उनखे मापण जी कोशिश पियो कयां। बाबा अवां छो था परेशान थियो? सभु बहितर थी वेंदो। अवां जी ऐं चाचा सौराब जी मां जल्द मुलाक़ात कराईंदुसि। सभु ग़लतफ़हमियूं ख़तम थी वेंदियूं। अवां परेशान न थियो, मां आहियां न। बस बाबा ख़बर न आहे त वक्त एतिरी विथी ॾे अलाए न। बाबा अवां ईअं मायूसी वारियूं ॻाल्हियूं छो पिया कयो जेके अवां ते बिल्कुलु न पियूं ठहनि? इहो मूं जेको तोखे फाइल ॾिनो उहो संभाले रखिजे। जी। इहो फाइल 60 एकड़ ज़मीन जो फाइल आहे, जंहिंजे करे असांजो भाउ सोहराब असांखां कावड़िजी वियो। ख़ैरनि सां अॼु मूं हुनजे नाले ते कराए छॾी आहे ज़मीन। बसि हाणे रुॻो ॻाल्हाइण बाक़ी आहे हुन सां। बाबा सभु थी वेंदो, अवां फ़िलहाल आराम कयो। ही हिकिड़ी मुलाक़ात जो कमु आहे, सभु कुझु बहितर थी वेंदो। बसि सभु बहितर थी वञे, इहा ई सभिनि जी ख़्वाहिश आहे। सभु ठीकु थी वेंदो त इहो रोज़ रोज़ जो लुड़ बि लही वेंदो। हा हा बिल्कुलु, इंशाअल्लाह ताला ये सभु मसला मसाइल ख़तम थी वेंदा असांजा। अमां इहो थी वेंदो, मूं ते यकीन कयो। मां बाबा ऐं चाचा जी जल्द मुलाक़ात कराईंदुसि। हाणे तव्हां बसि डिनर लॻारायो त मां फ्रेश थी वठां। मामा असांजो कहिड़ो कहिड़ो ऐं किथे किथे बिज़नेस आहे ख़बर अथव मां छा सोचंदी चाचा वाहन असांखे कुझु बि कोन्हे पर एॾो सभु कुझु कीअं ठाहे? तुंहिंजे पापा इहो सभु कुझु ॾींहं राति जी महिनत सां ठाहियो आहे ऐं इहो सभु कुझु मुंहिंजी हिन राणीअ जो आहे। इहो ॿुधा त अॼु ऑफिस जो पहिरियों ॾींहुं कीअं रहियो तुंहिंजो? कुझु नओं फील कयई? बाबा मुंहिंजे लाइ त रोज़ जो ई ॾींहुं नयो आहे, रोज़ कुझु न कुझु सिखण लाइ थो मिले। तव्हां ॿुधायो तव्हांजो फ़ोन छो ऑफ हो? ॻाल्हियुनि जो सेशन ख़तमु कयो, मां तव्हांजे लाइ मानी लॻारायां, तव्हां फ्रेश थी वञो। ओके। मायूं तूं कुझु परेशान पई लॻी, ख़ैर त आहे? पापा छा तव्हां गैर कानूनी बि बिज़नेस कयो? व्हाट? मां तूं ईअं सोचे बि कीअं थी सघी त मां ईअं कंदो हूंदुसि? पर पापा ईअं ई चयो पियो वञे, तव्हांजे पोयां
काफ़ी गैर कानूनी कम पिया थियनि। छा तव्हांखे हिन जी ख़बर आहे या करे तव्हांखे कंहिं ॿुधायो ई कोन्हे? माइन तोखे ऑफिस मोकले मां किथे गलती त नाहे कई। हाँ, मूं त जेको ॿुधियो आहे मां उहो ई पई चई। मां ईअं करे चयो त मां इन सभु ते यकीन पई कयां। ॾिस माइन, हिन बिज़नेस खे मां जे मुक़ाम ते पहुचायो आहे न, हिन में मुंहिंजा मुखालिफ़ बि काफ़ी है ऐं जिन खां मुंहिंजी इहा कामयाबी बर्दाश्त कोन थी थिए। उहे जेकॾहिं को प्रोपेगेंडा करे मुंहिंजी साख खे नुक़सान पहुचाइण चाहिनि था त मुंहिंजी फैमिली खे त मूंखे सपोर्ट करणु घुर्जे, न कि हुन जी ॻाल्हियुनि ते एतबार करणु घुर्जे। पर तव्हां एॾा डिफेंसिव छो थी रहिया आहियो? मां हिन अफ़वाह ते यकीन न पई कयां। मूंखे मुकम्मल अव्हां ते ट्रस्ट आहे। माहिन, जेकॾहिं तोखे मूं ते ट्रस्ट हुजे हा न त तूं ईअं न चई हा। हिननि ॻाल्हियुनि खे तूं पाण ई सम्झी वठी हा। बिल्कुलु पापा, मां इन सॼे मामले खे सम्झण लाइ तफ़सील में वञण पई चाहियां। बसि अव्हांखे इंफॉर्म करणो। ही सभु छा थी रहियो आहे? ईअं मामला मुंहिंजे ॻिची में पवंदा था वञनि। मां त इन फॉरनर खे सोराब ख़ान जे लाइ ई वठी वञी रहियो हुयुसि, पोइ कंहिंखे अगवा कयो आहे? कुझु सम्झ में कोन थो अचे। गाड़ी में मारा जो गाड़ी चेक करनी है। छा थी चेक कया? ओ मिस्टर सुल्तान, कीअं आहियो? केॾांहुं पिया वञो तकड़ा तकड़ा? मूंखे इहो ॿुधायो, मूंखे छोरो कयो वियो आहे हिते? बिल्कुलु ॿुधायो वेंदो। थोरो असां सां कोऑपरेट कयो। तव्हांजी ऐं असांजी जल्दी मुलाक़ात थींदी इहो सोचो कोन हो। ख़ैर, वेलकम। गाड़ी चेक कर। जी सर। सर लाश। फरज़ाना, भरोसो हिकु लम्हे में ख़तम थी वेंदो आहे ऐं हिनखे जोड़ण में साल लॻंदा आहिनि। तो उहा ॻाल्हि छो न सम्झी? मां उहो सम्झी कोन सघियो आहियां। मां इन भरोसे खे क़ाइमु रखण जे लाइ पंहिंजो सभु कुझु ॾेई चुकी आहियां। हाणे फॉल्ट मुंहिंजो न आहे, तुंहिंजो आहे। फॉल्ट किथे आहे ऐं कहिड़ो आहे, इन ते पाण पोइ था ॻाल्हायूं। मुंहिंजो ज़ुल्म त हाणे शुरू थींदो, जंहिंखे सहण जे लाइ तोखे सघ मिली पवंदी। तुंहिंजो जेको ज़र्फ़ आहे तूं कर। मां सभु कुझु सहण लाइ तयारु आहियां, छो त उहा मुंहिंजी ग़लती हुई त हिकु जानवर खे इंसान सम्झियो, हुन ते दिलि बि हारे वेठसि। ज़र्फ़ जी ॻाल्हि थी करीं तूं? दिलि जी ॻाल्हि थी करीं? मुंहिंजे दुश्मननि सां मिली वई आहीं, जंहिं भरोसे खे तो तार तार कयो। इन दगा जे करे मां केतिरो कमज़ोर थी चुको आहियां, तोखे हिन जो अंदाज़ो आहे? मां तोखे धोखो ॾेई नथी सघां। उहा सभु साज़िश आहे, सोचियल सम्झियल। एसएसपी जमाल जी साज़िश आहे। उहा तुंहिंजी रचायल साज़िश आहे, जंहिंजो राज़ हाणे खुली चुको आहे ऐं गद्दार पधरो थी चुको आहे। मूंखे सिर्फ़ु इहो ॾिसणो आहे त हिन गद्दारी में केरु केरु शामिल आहिनि, बस। दाइन प्लीज मुझे यकीन कयो, मां तो तुंहिंजी आहियां। प्लीज प्लीज बिलीव मी दाइन।
नसीब तो गलायो सर सुल्तान साहब जी गाड़ी चेकिंग दौरान हिकिड़ी लाश मिली आहे के जमाल साहब मुंहिंजी ॻाल्हि करायो प्लीज़ प्लीज़ मुंहिंजी ॻाल्हि करायो जी सर महिरबानी कयो हलो हलो जमाल साहब मां सुल्तान पियो ॻाल्हायां मूंखे इन ॻाल्हि जी काई भी खबर ना है ते केरा कंहिं लाश आहे कंहिं रखी आहे मूंखे बाख़ुदा का खबर ना है प्लीज़ मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कयो जमाल साहब मुझे यकीन कयो मूंखे बिल्कुल खबर ना है ये लाश मुझी गाड़ी में कीअं आई आहे मूंखे ये तव्हां गिरफ़्तार नथा करे सघो पर जमाल साहब मुझी ॻाल्हि तो ॿुधो तू गिरफ्तार थी चुको आई ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।